डोकरी असिस्टेंट डायरेक्टर एंटी कोइकरी हेल्थ केयर कमीशन के डिप्टी डायरेक्टर अब्दुल समी राजपूत की डोकरी तालके में अथई डॉक्टरन खिलाफ कार्रवाई। संदस सां असिस्टेंट कमिश्नर ऐं हेल्थ खाते की टीम 17 क्लिनिकूं विज़िट कयूं। 5 गैर कानूनी क्लिनिकूं सील करे छॾियूं आहिनि। डोकरी तालके में अथई डॉक्टरन खिलाफ वठ पकड़ तेज़ कई वई आहे। इन ॾस में डोकरी के असिस्टेंट कमिश्नर मोहसिन रज़ा, फोकल पर्सन इमदाद अली बुगियो, हेल्थ खाते की डिप्टी डायरेक्टर डॉक्टर राजेश पंजवाणी, डिप्टी डायरेक्टर डॉक्टर हक नवाज़, अब्दुल समी राजपूत, असिस्टेंट डायरेक्टर डॉक्टर अमानुल्ला, ADHO लाड़काणो ऐं ॿियनि डोकरी तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी 17 क्लिनिकूं विज़िट कयूं आहिनि, जिन मां 5 अथई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील करे छॾियूं आहिनि। ॻोठ खबराणी में मोहब्बत सुमरो, ॻोठ नागो शाह में सजाद गाडेही, ॻोठ काराई में गुल हसन अंसारी, ॻोठ वीहड़ में मुमताज़ अली टाटड़ी ऐं अब्दुल कयूम उन्नड़ समेत 5 अथई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील कई वयूं आहिनि। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टरनि जो चवणु आहे त अथई डॉक्टर ख़िलाफ़ वठ पकड़ कई वई आहे। खेनि कंहिं बि सूरत में गैर कानूनी तौर क्लिनिकूं हलाइण न ॾींदासीं। अथई डॉक्टरनि जे करे वबाई बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि, जिन में कारो कामण, HIV ऐं ॿियूं ख़तरनाक बीमारियूं शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।